नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा पिता हाँ ज्ञान में छा सम्झायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई पहिरियों त उहो ई पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे बाप जी यादि में विहणो आहे। पोइ हाणे पुछणो आहे परमात्मा बाप चई जीअं घर में अगरि कंहिंखे ॿार पैदा थींदो आहे त हुनखे पीउ खे छा लॻंदो आहे कि मुंहिंजो मिल्कियत जो मालिक अची वियो है न। त हाणे परमात्मा पंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया थो ठाहे त हुन स्वर्ग में जो वरसो पाण खे कॾहिं मिलंदो जॾहिं पाण पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय करे परमात्मा खे पंहिंजो बाप निश्चय कंदासीं तॾहिं त पाण खे स्वर्ग जो वरसो मिलंदो न। त इहो संबंध पाण खे यादि रखणो आहे। ॾिसो परमात्मा हाँ वरसो मतलब हाँ मिल्कियत परमात्मा जी मिल्कियत आहे सुख शांति प्रेम पवित्रता शक्तियूं आनंद ये सब परमात्मा जी मिल्कियत आहे। दुनिया में प्रॉपर्टी थींदी आहे माता पिता जी। हाँ जीअं धन जी प्रॉपर्टी थींदी आहे स्थूल धन चइबो आहे हिनखे। ये परमात्मा आत्मा जो पीउ आहे त आत्मा जी प्रॉपर्टी इहा आहे सुख शांति प्रेम पवित्रता शक्तियूं आनंद। ॾिसो भक्ति में बि माण्हू एॾो परे परे वञनि था यात्रा आदि करे पोइ हुते वञी करे छो वेंदा आहिनि। हिकु त चईंदा आहिनि पाप था धोइण वञूं ॿियो चईंदा आहिनि कि असांखे बसि हुते वञण सां ई मन खे शांति मिलंदी आहे सुख मिलंदो आहे आनंद मिलंदो आहे चईंदा आहिनि न। उहो बि एॾा धक्का खाई करे एॾो धन ख़र्च करे वेंदा आहिनि पोइ कोई ग़रीब माण्हू त एॾो परेशान थींदा आहिनि कि वापसि अची करे अची बि वेंदा आहिनि वापसि अगरि दर्शन न थींदो अथनि एॾा धक्का या परेशान थी वेंदा आहिनि त परमात्मा बाप चई कि सभिनि खां पहिरियों त तव्हां ॿुधायो जेके तव्हां दर्शन करणु वञो था या माण्हू गंगा सनानु करणु वेंदा आहिनि त चओ त मां पाप त धोइणो वञा ऐं ही सुख शांति जी अनुभूति तो करणु वञा लेकिन जंहिंखे ॾिसण था वञो दर्शन था करो उहो तव्हांजो हुन सां संबंध छा आहे पहिरियों इहो ॿुधायो। ऐं केरु थो वञे एॾो परे कंहिंखे सुख शांति थी मिले कंहिंजा पाप था धुलजनि त इहे परमात्मा प्रश्न पुछे भई तव्हांजी आत्मा खे सुख शांति खपे न तव्हांजी आत्मा ते पाप चढ़ियल त हुनखे त धोइण वञो न त हुनखे केरु धोईंदो हुनखे त परमात्मा थी करे दीदी। परमात्मा ई धोईंदी न परमात्मा ई थी करे छा करे थी इच्छो गुरु कर्म आत्मा थी करे। हाँ आत्मा थी करे त आत्मा ते पाप करण में चढ़ियल आहिनि न जी त आत्मा त काथे बि वेही करे धुलजी सघंदी आहे न शरीर सां गॾु एॾो परे छो थी वञे गंगा सनानु आदि करणु ऐं जबकि पाण खे त स्मृति बि न रहंदी आहे कि मुंहिंजी आत्मा ते पाप चढ़ियल आहिनि मां आत्मा केरु आहे इहो ई कंहिंखे पतो न आहे। त परमात्मा बाप चई कि अगरि तव्हांखे निश्चय थी वेंदो कि मुंहिंजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे ऐं उहो ई मुंहिंजे बुरे कर्मनि खां मूंखे छुड़ाए सघंदो आहे उहो ई मूंखे सुख शांति जो वरसो ॾेई सघंदो आहे। अगरि इहो तव्हांखे निश्चय थी वियो त तव्हांजो एॾो परे वञण त पोइ फ़ाइदो उहो तव्हां न वेंदव न होॾे न छो जी परमात्मा खे त तव्हां वेठे वेठे ई काथे बि वेही करे यादि करे सघंदा आहियो कि मुंहिंजी आत्मा जो पीउ निराकार परमात्मा परम धाम निवासी आहे। हाणे मां हुनखे परम धाम में यादि थी करां न भगवान को उते ई शांति महसूस थींदी। हाँ तव्हांखे उते ई एॾो परे तव्हां दर्शन करणु वञो था धक्कनि आदि में ख़र्चो आदि करे त इहे जॾहिं तव्हांखे पको निश्चय थी वेंदो पकी पहचान थी वेंदी त तव्हां काथे बि वेही करे कॾहिं बि वेठे वेठे उहो ई सुख शांति जी अनुभूति करे सघंदा आहियो हुते ई पंहिंजी आत्मा जे जन जन्मांतर जा पाप धोई सघंदा आहियो। त इहो अॼु असांखे परमात्मा बाप ॿुधाईं कि तव्हां मूंसां पंहिंजो संबंध जी पहचान रखो
ऐं हुन संबंध सां तव्हांखे छा प्राप्ति थी थिए जी उहो तव्हां किथे बि वेही करे सघंदा आहियो। ॿियो असांखे परमात्मा बाबा ॿुधाई कि तव्हां सत्यनारायण जी कथा ॿुधंदा आहियो। हाँ त नारायण हिकु त हुन कथा में नारायण जे अॻियां सत्य लॻल हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं अॼु ताईं राम सीता जी कथा या ॿी कंहिंजी कथा त तव्हां ॿुधी न आहे, त सत्यनारायण जी कथा ई छो ॿुधंदा आहियो? छो जी मां तव्हांखे कॾहिं अची करे अहिड़ी कथा ॿुधाई हुई जंहिंसां आत्मा सची थी हुई। अच्छा सच्ची सच्ची कथा, नारायण ठहिण जी सच्ची सच्ची कथा ॿुधाई हुई। छो? छो जी हिकु नारायण जी आत्मा या जी परमात्मा जी पूरी शिक्षा ग्रहण कई तॾहिं उनखे परमात्मा स्वर्ग जो वरसो ॾिनई कि तूं वञी स्वर्ग खे संभाल। त हिन करे माण्हू बि अञा ताईं उहो कथा कंदा आहिनि कि असां बि परमात्मा खां एतिरी शक्ति शिक्षा वठूं कि असां बि उन जहिड़ा लाइक़ ठही करे स्वर्ग में वञी करे राज्य करूं, स्वर्ग खे संभालियूं। छो जी सत्य बाप परमात्मा खे चईंदा आहिनि न सत्य, छो जी उहो कॾहिं जनम मरण में ईंदो ई न आहे, त उहो पाप आत्मा थींदो ई न आहे, सदैव पावन आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे। त सत्य बाप पाण खे अची करे हाणे सत्य कथा थो ॿुधाए। सत्य कथा कंहिंजी थो ॿुधाए कि हिन दुनिया में कॾहिं स्वर्ग हुयो ऐं हुते तव्हां सुख शांति सां रहंदा हुयो। तव्हांजी आत्मा में सर्व गुण सर्व कलायूं हुयूं, सर्व शक्तियूं हुयूं, कंहिंजे लाइ बि भेदभाव न हुयो। तव्हां सभु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे सभु ख़ुशियुनि सां रहंदा हुयो। अच्छा त एतिरी शक्ति ये सभु पाण में एतिरी शिक्षा परमात्मा पाण खे ॾिनी हुई, त उहो ई हाणे परमात्मा पाण खे ॾियनि था ताकि पाण बि वञी करे हुन दुनिया में कीअं ठही करे रहो, नारायण वांगुरु। हाणे सत्य बाप पाण खे ये पूरी शक्तियूं ऐं गुण भरनि था जंहिंसां आत्मा नारायण जीअं ठही वेंदी। त कथा मतलब कहानी थींदी आहे न, त परमात्मा पाण खे स्वर्ग जे बारे में पूरी कहानी ॿुधाई कि स्वर्ग में हीअं थींदो आहे, हुते माण्हू हीअं रहंदा आहिनि। त इहे ई सत्यनारायण जी कथा थी हुई कि मूंखे यादि करो, तव्हां में ये शक्ति हूंदियूं, हुते माण्हू कीअं रहंदा आहिनि, छा छा कंदा आहिनि। इहे परमात्मा हाणे असांखे सत्यनारायण जी कथा ॿुधाए करे, कहानी ॿुधाए करे ओड़ो ठाहे थो। ठीकु आहे। छो जी नारायण में संपन्न हुयो, सर्व गुण सोलह कला हुयूं, लेकिन श्री राम त्रेता में हूंदा हुया, हुनजा 14 कला हुया। त परमात्मा त संपन्न आहे, त पाण खे संपन्न ई ठाहींदो। हिन करे भक्ति मार्ग में सत्यनारायण जी कथा थींदी आहे। छो जी नारायण खे ई परमात्मा ठातई, त परमात्मा सभिनि खे ज्ञान त सभिनि खे ॾिनई, शक्ति सभिनि खे ॾिनई, लेकिन नारायण जी आत्मा ही सर्व शक्तियूं गुणूं पूरी तरीक़े सां पंहिंजे अंदर धारण करे ओड़ो ठहियो जीअं परमात्मा हुनखे चई। हिन करे भक्ति मार्ग में सत्यनारायण जी कथा थींदी आहे। त हाणे बि पाण खे सच्ची में परमात्मा ब्रह्मा मुख द्वारा ये कथा तो ॿुधाए। सत्यनारायण जी कथा में बि आहे न, मां बूढ़ो ब्राह्मण ठही करे ईंदो आहे, त उहो ई परमात्मा हाणे ब्रह्मा तन बूढ़े तन में अची करे पाण खे कथा तो ॿुधाए प्रैक्टिकल में। प्रैक्टिकल में आत्मा नारायण थी ठहे, नारायण जी गुण शक्तियूं थी धारण करे, और नारायण जी जो शरीर कॾहिं वठंदी? सतयुग में। हाँ। ॿियो परमात्मा असांखे ॿुधाई कि ॾिसो, पाण चईंदा आहियूं न गीता में हिकु मंत्र आहे, मन मना भव। मन मना भव जो अर्थ आहे पंहिंजी आत्मा खे परमात्मा में लॻायो। अर्थात पंहिंजी आत्मा में जेको मन आहे न, हुन मन खे परमात्मा जी यादि में लॻायो। मन खे पाण संकल्प ॾींदा आहियूं न, सोच ॾींदा आहियूं। त जॾहिं पाण मन खे सोच ॾींदासीं कि तुंहिंजो पीउ परमात्मा थी,
त पंहिंजो मन हुन परमात्मा खे यादि कंदो। इहो ई मन मना भव जो अर्थ आहे। हिन सां छा थींदो आहे, पंहिंजी आत्मा में एकाग्रता जी शक्ति ईंदी आहे। एकाग्रता जी शक्ति सां पाण जेको कर्म करूं था दुनिया में उहो सही थींदो आहे। छो जी अॼुकल्ह माण्हुनि जा कर्म बिगड़नि था, ज्यादा से ज्यादा कर्म करनि था लेकिन मन में ॿिया वीचार था हलनि। त परमात्मा बाप चई कि जॾहिं तव्हां पंहिंजो मन मुंहुं में लॻाए करे कर्म कंदव त तव्हांजे मन में सुठा वीचार बि ईंदा ऐं कर्म सुठी तरह बि थींदो। हुन सां तव्हांजी आत्मा जी शक्ति बि ख़तम न थींदी। ॿिया वीचार कंदा आहियूं त आत्मा जी शक्ति ख़तम थींदी आहे। पोइ चईंदा आहिनि कि हाणे त मां थकी वियमि, मूंखां कमु नथो थिए। अरे कमु त कुझु बि न कई तूं, थकिजी कीअं वई? छो जी मन में ॿिया वीचार पिया हलनि। त जॾहिं पाण मन मना भव जी स्थिति में रही करे कर्म कंदासीं त उहो एकाग्रता जी शक्ति सां पंहिंजो कमु सही थी वेंदो। हाँ, ॿियो परमात्मा अॼु असांखे ॿुधाए कि अगरि तव्हां हिम्मत, चईंदा न हिम्मत जो हिकु कदम तव्हांजो 1000 गुणा मदद भगवान जी। इन जो मतिलबु ॿुधाई। हिम्मत अर्थात तव्हांजी सोच। अगरि पाण मन में दृढ़ निश्चय करे छॾियो कि मूंखे त इहो करिणो ई आहे त तव्हांखे भगवान मदद करण लाइ हाज़िर हूंदो अथव। लेकिन अगरि तव्हांजो मन जो उहो संकल्प मतलब स्ट्रॉन्ग हुजे, मजबूत हुजे, हीअं न हुजे अच्छा हीअं न थींदो त हीअं करे छॾींदासीं, हीअं न थींदो त हीअं करे छॾींदासीं, थींदा आहिनि न मन में ॾाढा संकल्प हलंदा आहिनि। अगरि हिकु ई दृढ़ संकल्प हूंदो तॾहिं परमात्मा तव्हांजी मदद जे लाइ हाज़िर थींदो। अर्थात परमात्मा बाप 1000 गुण तव्हांजी मदद करण लाइ तयार हूंदो। हिम्मत बच्चे मदद बाप। हाँ, हिम्मत बच्चे मदद बाप। त हिन जो अर्थ इहो थियो। मतलब पहिरीं हिम्मत पाण खे करणी है त भगवान मदद कंदो। हाँ, तॾहिं परमात्मा जी मदद। भई मन में स्ट्रॉन्ग अगरि सोच हूंदी, परमात्मा आत्मा जो पीउ आहे न, त पाण हाणे चएसि न मन मना भव। त मन में पाण सोचियो परमात्मा खे यादि कयो त उहो ई मन अगरि हिलल डुलल हूंदो त उहो पंहिंजी मदद कीअं करे सघंदो? छो जी परमात्मा त आत्मा आहे, शरीर त आहे न। त परमात्मा त आत्मा खे शक्ति ॾेई सघंदो आहे न। आत्मा में 2 वीचार आहिनि त उहो वीचार प्रैक्टिकल कीअं ईंदो? हिकु तरीक़े सां लाइट सम्झो कि परमात्मा लाइट, शक्तियुनि जी रोशनी लाइट पाण आत्माउनि खे ॾे थो। लेकिन आत्मा में ही 2 लाइटूं निकिरंदियूं। अच्छा हीअं थिए त हीअं थिए, हीअं थिए त कहिड़ी लाइट ज्यादा ॿरदी? त उहो ज्यादा रोशनी कॾहिं ईंदी पंहिंजे आत्मा में, ज्यादा शक्ति कॾहिं ईंदी जॾहिं हिकु ई संकल्प हूंदो। ठीकु आहे जी। त हाणे बुद्धि सां हुनखे सुठे वीचार खे दृढ़ करणो आहे। हाँ, बुद्धि सां पोइ दृढ़ करणो। छा थींदो जॾहिं संकल्प स्ट्रॉन्ग थींदो आहे न त बुद्धि पोइ हुन अनुसार ई पाण खे निर्णय ॾींदी आहे। भई मूंखे त इहो ई करिणो आहे त बुद्धि हुन अनुसार पाण खे राय ॾींदी आहे कि इहो कमु हीअं थी सघंदो आहे, इहो कमु हीअं थी सघंदो आहे। हाँ, त बुद्धि जो कमु ॿियो पार्ट थी वियो। लेकिन अॼुकल्ह माण्हुनि जो मन ई नथो लॻे न। मुख्य मन हूंदो आहे। छो जी पहिरियों सोच त मन में ईंदी आहे न। वीचार मन में तो। त उहो अगरि पंहिंजो सुठो हूंदो त बुद्धि पोइ हुनजे अनुसार कमु कंदी। हाँ, पोइ हुनजे खां पोइ कर्मनि में ईंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे परमात्मा खे यादि करे पोइ जेका बि तव्हांखे परमात्मा जी शिक्षा असां ॿुधायूंसीं उहो सभु मन में वेही करे वरी खां पक्को कजो। थैंक यू। दीदी।